दोस्तों सुबह बखैर जी। त अॼु अल्हम्दुलिल्लाह अॼु 31 मार्च 2025 ऐं रमज़ान जो भलारो महीनो असांखां रुख़सत थी वियो। ऐं अॼु 31 तारीख़ सूमर जो ॾींहुं 31 मार्च पहिरीं शवाल आहे, ईद जो सॻोरो ॾींहुं आहे। अलाह साईं जिन बि इबादतूं कयूं आहिनि, निमाज़ूं पढ़ियूं आहिनि या फितरा ॾिना आहिनि, जेके बि कमु कया आहिनि, अलाह साईं सभिनी जा क़बूल करे ऐं इन भलारे महीने जे सदिके सभिनी जा बेड़ा पार करे। कोशिशि दोस्तो अॼु ईद जो सॻोरो ॾींहुं आहे ऐं कोशिशि इहा कजे त ईद जे सॻोरे ॾींहुं ते कई यतीम ॿारड़ा हूंदा जेके पेरनि उघाड़े हूंदा, कपिड़ा कोन हूंदा, ॿिए खे ॾिसी ज़रूरु चवंदा त काश है असांजो अबो हुजे जेको असांखे वठी ॾिए। त ओड़े पाड़े जो पाण ख़्यालु कंदासीं त ज़िंदगी बेवका आहे, बेवफ़ा आहे, केॾी महिल बि सॾु थी सघे थो। अलाह साईं थोरी नेकी जे सदिके बेड़ा पार करे छॾींदो। उमेदु करियां थो त मूं समेत सभई मुस्लमान भाउर आहिनि पंहिंजे पाड़े ओड़े में यतीम ॿारड़ा जेके बि हूंदा पंहिंजो वधि में वधि ख़्यालु कंदा त अलाह साईं बि राज़ी, अलाह जो रसूल बि राज़ी ऐं ॿेड़ा ई पार। वॾी महिरबानी।